अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एस एस न्यूज़ वेब चैनल में अवां खे भली कार। नाज़रीन आहियां फराज शाह। अवां खे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। सिंध में जारी तूफ़ानी वसकारनि हज़ारें घर उजाड़े छॾिया। घरनि जूं छितियूं ऐं भितियूं ढहण सबबि मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत अॼु वधीक 60 ॼणा अजल जो शिकार थी विया। ख़ैरपुर जे इलाइक़े अहमदपुर में मस्जिद ढही पई। घर ढहण सबबि मस्जिद में पनाह वठंदड़ 5 ॼणा दॿिजी अजल जो शिकार थी विया ऐं 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कंधरा में घर जी छित किरण सबबि पोरियत जा 2 पुट ऐं 1 धीउ अजल जो शिकार थी विया आहिनि। कंबर में घर जी छित किरण जे नतीजे में माउ ऐं 2 धीअरूं अजल जो शिकार थी वियूं। पोरियत ऐं संदसि ज़ाल ज़ख़्मी थी पिया। ठुल में छित ढहण सबबि 2 मासूम भाइर ऐं 1 भेण दॿिजी फ़ौत थी विया। घोटकी जे इलाइक़े सरहद में घर जी छित किरण सबबि औरत फ़ौत थी वई। नवदेरो में थाणे जे अॻियां घर ढहण सबबि नौजवान दॿिजी दम ॾेई छॾियो। तंगवाणी में घर जी छित किरण सबबि औरत दॿिजी फ़ौत थी वई ऐं मुड़ुसु ज़ख़्मी थी पियो। डोकरी भरिसां ॻोठ हकीम संदेली में घर जी छित किरण सबबि पीरसन औरत फ़ौत थी वई। फ़ौती औरत 1 ॾींहुं अॻु में घर जी भित किरण सबबि ज़ख़्मी थी पई हुई। राति लाड़काने जे अस्पताल मां इलाज बाद घर वापसि आई हुई त राति जो देर सां वरी घर जी छित किरण सबबि फ़ौत थी वई। 60 मेल भरिसां कचो घर ड्रही पट पइजी वियो। नारी दॿिजी फ़ौत थी वई ऐं नींगर ज़ख़्मी थी पियो आहे। ॾहरकीअ में घर जी छित किरण सबबि पीरसन फ़ौत थी वियो। थरड़ी मोहब्बत लॻ कचो घर ढहण सबबि घर धणी दॿिजी फ़ौत थी वियो आहे। बहिराम वेझो घर ढहण सबबि पीरसन दम ॾेई छॾियो। सखर में घर जी छित किरण सबबि औरत हयाती विञाए वेठी। जेकबाबाद भरिसां घर ढहण सबबि नींगर दॿिजी फ़ौत थी वियो। औरतुनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। टंडो मस्ती भरिसां घर ढहण सबबि 2 मासूम भेनरूं फ़ौत थी वियूं। लाड़काणो में गोदाम जी छित किरण सबबि औरत समेत 2 ॼणा हयाती विञाए वेठा। कोट लालू में भित किरण सबबि पीरसन औरत दॿिजी फ़ौत थी वई। पनुआकिल शहर में भित किरण सबबि नींगरीअ दम ॾेई छॾियो। होॾां मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जा वसकारा अॼु बि जारी आहिनि। उमरकोट, कुंडरी, सखर, शिकारपुर, लाड़काणे, नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि शहरनि में गोॾे जेॾो पाणी भरिजी वियो आहे। उमरकोट ऐं आसपास में तेज़ बरसाति सबबि रोडनि रस्तनि ऐं घिटियुनि में पाणी जमा थी वियो। मिर्च ऐं फुटीअ जे फ़सुल खे कापारी नुक़सानु रसियो आहे। आबादगार ऐं हारी परेशान थी विया आहिनि। खानपुर महर में बरसाति जूं तबाहकारियूं रुकिजी न सघियूं। ॻोठ वाही ॻोठो में सहाफ़ी मोहम्मद अली सूमरो समेत 30 ॻोठाणनि जा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। मोहम्मद इस्माइल गॾाणी, ख़ालिद हुसैन, शबीर अहमद, ख़ादिम हुसैन, ग़ुलाम यासीन, रशीद अहमद, रियाज़ अहमद, एजाज़, मोहम्मद अज़ीम, रोशन अली धारेजो, नियाज़ अली धारेजो, रज़ाक धारेजो समेत ॿिया मुतासिरनि में शामिल आहिनि। गुज़िरियल 4 ॾींहंनि खां हलंदड़ बरसाति सबबि घरनि में पाणी मौजूदु आहे। दाऊजहानपुर ऐं भरपासे में मुसलसिल तेज़ बरसाति तबाही मचाए छॾी। ग़रीब मिसकीननि जा अझा ड्रही पट थी विया। दाऊजहानपुर जे एस एस न्यूज़ जे रिपोर्टर गुल मोहम्मद लाशारी जे 2 भाइरनि समेत 4 खां वधीक ॼणनि जा घर ड्रही किरी पिया आहिनि। घर धणी मौजज़ाणे तौर ते महफ़ूज़ रहिया। घर जो समूरो सामान मलबे हेठि दॿिजी वियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एस एस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।